नाज़रीन, दादू में समाजी अगवान शहरी वेलफेयर एक्शन कमेटी के बानी मरहूम दोस्त अली ज़हूर की याद में मेड़ाको मुनक़द किया वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था नवीद कुरैशी की हिन रिपोर्ट में। दादू शहर की मोज़ शख्सियत हुई दोस्त अली ज़हूर जो समाजी अगवान भी हो मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में हुन किरदार रहो। अॼु दादू या शहरी जेके अॼु भी हुनखे यादि कनि पिया। अॼु दादू शहर में शहरी वेलफेयर एक्शन कमेटी या ॿिनि तंज़ीमुनि पारां जेको मेड़ाको कोठायो वियो आहे दादू में। इन मेड़ाके में दादू जे शहरनि मोज़ज़ माण्हुनि शिरकत कई आहे। जिन इन मेड़ाके में शिरकत कई आहे अचो उन्हनि खां पुछा कि उहे दोस्त अली ज़हूर जी ज़िंदगी बारे में छा था चवनि। अली ज़हूर हिकु जाखोड़ी सुघड़ अदबी माण्हू हो। सदाईं उन जी जाखोड़ रही। ज़ाहिर जे मसइलनि लाइ शहर जा जेके मसइला आहिनि जीअं सफ़ाई आहे, लोड शेडिंग आहे, अस्पताल जे ख़िलाफ़ु हिन निज़ाम जे ख़िलाफ़ु हिन तमामु जदोजहद कई। असां दोस्त अली ज़हूर असांजो शहरी वेलफेयर एक्शन में सीनियर नायब सदर हो। सदाईं 24 उन जी जदोजहद जारी रहंदी। असां उन लाइ जेको अज़म कयोसीं उन यादि में प्रोग्राम करण लाइ अज़म कयोसीं त दोस्त अली ज़हूर जी मिशन खे असां पूरो कंदासीं। जेके शहरी सभु गॾिजी शहर जे मसइलनि लाइ जदोजहद कंदासीं। अली हिकिड़ो बहितरीन इंसान हुयो ऐं ग़रीब मिसकिन माण्हुनि जो हॾड़ोखी हुयो ऐं अहिड़ा काफ़ी ॻोठनि में ऐं शहरनि में अहिड़ा मुस्तहिक माण्हू हुया जेके दोस्त अली खे पुकारींदा हुया। पोइ हॉस्पिटल जो मसइलो हुजे, वापडा जो मसइलो हुजे या सफ़ाई जो मसइलो हुजे ऐं उन्हनि सां गॾिजी दोस्त अली वञी उन्हनि जा मसइला हल कराईंदो। इवन एतिरे क़दुरु ग़रीब मिसकिन माण्हुनि खे सिलाई मशीनूं वठी ॾिनई, ज़कायत वठी ॾिनई ऐं दोस्त अली जा अहम माना दादू में किरदार रहिया आहिनि। छो त शहर अंदरि जेके बि सियासी समाजी जमायतूं आहिनि हुननि जे तहरीकुनि में अॻु भरियो हूंदो हुयो ऐं हमेशह जेको आहे ब्यूरोक्रेट्स खे ललकारींदो हुयो ऐं हुननि ते ॻाल्हाईंदो हुयो त सिंध ऐं दादू जी आवाम जो जेको पैसो जेको लुटींदा ऐं खाईंदा आया सियासी माण्हुनि सां उन्हनि जे अॻियां ऐं हुननि सां गॾिजी दादू प्रेस क्लब ते सहाफ़ियुनि जे अॻियां दाहको कंदो हुयो त शहर जी जेके बजट हड़प कयो पियो विया ऐं उन जे लाइ हू अॻु भरियो हूंदो। साईं दोस्त अली ज़हूर साहब असांजे शहरी वेलफेयर एक्शन कमेटी जो सीनियर नायब सदर हुयो। हुन शाइर असांजो उन सां गॾु सुघड़ अदीब मज़दूरनि जो अॻवान शहर जे मसइलनि ते उन तमामु वॾी जाखोड़ कई जंहिंमें अस्पताल जो मसइलो हुजे, गंदगी जो मसइलो हुजे, स्वीगेज जो मसइलो हुजे, वापडा जो मसइलो हुजे, जेके बि शहर जा समाजी कम न पिया थियनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हुन बिल्कुलु आवाज़ु बुलंद कयो ऐं हर मसइले ते हुन पंहिंजो आवाज़ु ग़रीबनि जो मज़लूमनि जो ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ु पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। असां हुनखे अॼु भेटा पेश करण जे लाइ जेको नंढड़ो प्रोग्राम रिथियो। दोस्त अली ज़हूर हिकिड़ी वॾी शख़्सियत हुयो जंहिं हिकिड़े मिडिल क्लास फैमिली सां तालुक़ु रखंदे हुन हिकिड़ो जेको आहे सो सिंधी क़ौम खे उत्साह ॾिनो। ग़रीब मज़दूर माण्हुनि जो आवाज़ु हुन बुलंद कयो। शहर जे लाइ हुन वॾी जिदोजहद कई जंहिंमें म्यूनसिपल जो मसइलो हुजे, गैस जो मसइलो हुजे, वापडा जी लोड शेडिंग हुजे ऐं हिन जो सिविल हॉस्पिटल जो मसइलो हुजे। हर मसइले ते हुन पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो ऐं नौजवाननि खे हिकिड़ो उत्साह ॾिनो। पर दोस्त अली तबियतन बि अहिड़ो बहितरीन इंसान हूंदो जिथे वेंदो मज़ाक चर्चा भोग पर नारो हूंदो त बाबा ज़ालिम खे नाहे छॾिणो। ऐं दोस्त अली हर जिदोजहद में असां सां गॾु हूंदो। ॿियनि दोस्तनि जी बि कॉल ईंदी त मूंखे चवंदा मज़ूर वटि त हली पहुचूं यार वापडा वारनि जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरो अदा हल अदा सफ़ाई जे ख़िलाफ़ु अदा भला माना जेके मसइला हूंदा दोस्त अली सां गॾु ॾाढो प्यारो माण्हू हो दोस्त अली। अहिड़ा माण्हू अलाह करे असांखे वरी हिन ई जनम में वरी अहिड़ा माण्हू मिलनि जो असांजो कारवां रवां दवां रहे। साईं दोस्त अली ज़हूर असांजो समाज सुधारक अदीब ॾाहो सुघड़ ऐं शहर जे भलाई जे लाइ हुन जूं जेके कावशूं ऐं महिनतूं आहिनि उहे साराह जोगियूं आहिनि। हू ही ॾे छॾे वियो आहे पर उनजो जेको कमु आहे उनजो जेको मशीन आहे उहो जारी ऐं सारी आहे ऐं उहो हमेशह असांजे लाइ ज़िंदह रहंदो। छो त उन जूं जेको कावशूं आहिनि उहे मशले राह आहिनि। अॼु उनजे निस्बत सां दादू शहरी वेलफेयर एक्शन कमेटी दादू शहर में जेको प्रोग्राम थियो उहो ताज़ियती मेड़ाको हुयो जंहिंमें अदीब आलम शाइर आया ऐं उनखे भेटा ॾियण जे लाइ जेको आहे सो शरीक थी करे असां ख़ुशी महसूसु कई त अहिड़ा प्रोग्राम बि दादू में थियनि था ऐं दोस्त अली यादि में ही बहितरीनु प्रोग्राम हो ऐं दोस्त अली हिकु सुञाण ई असांजे दादू ज़िले जी ऐं सिंधी क़ौम जी।
खे जेको आहे सो समाजी कमनि जो हिकिड़ो इश्क हो। मां तव्हांखे ॿुधायां अहिड़ो कोई मिसकीन माण्हू थी ऐं हिकिड़ो ॿीड़ियुनि ॿधण वारो थी ऐं फुल टाइम जेको आहे सो पंहिंजो वीचारो उतां ॿीड़ियुनि जो पोरियो बि छॾे प्रेस क्लब ते अचे, दादू शहर जे मसइलनि लाइ ॻाल्हाए, दादू शहर जे माण्हुनि जे मसइलनि लाइ ॻाल्हाए। उन खां अलावा दादू शहर में गंदगीअ ते उन्हनि सां गॾिजी पवे। शहरी एक्शन कमेटी वारनि दोस्तनि सां जेको बि दोस्तनि जो थी एतिरी जेकी आहे सो माण्हुनि जे लाइ करणी आहे तमामु वॾी ॻाल्हि आहे। अहिड़ा माण्हू तमामु थोरा आहिनि। अलाह उनखे जन्नत में जेको आहे सो जॻह नसीब करे। पर मां चवां थो त दोस्त अली हिकिड़ो मैसेज ॾेई वियो आहे नौजवाननि खे त बाबा हीउ जेको समाजी कमु कयो, तव्हां पंहिंजे शहर लाइ, तव्हां पंहिंजे माण्हुनि जे लाइ, सिंध जे मारूड़नि लाइ आवाज़ु उथारियो। ऐं उन सां गॾु पंहिंजे शहरनि सां, पंहिंजी धरती सां, मादरे वतन सां मोहबत कंदड़ इंसानु हुयो। दोस्त अली ज़ौहर जी 62 सालनि जी उमिरि में 40 सालनि जो जेको अरसो हुयो उन आवाम जी ख़िदमतुनि जे लाइ सर्फ कई। हिकु पोरियत इंसानु हुयो। पर असीं चऊं था त जिथे तमामु वॾनि माण्हुनि जा नाला अचनि था, दोस्त अली ज़ौहर उन्हनि माण्हुनि खां तमामु घणो मथां हो ऐं घणी रुखी शख़्सियत जो मालिक हुयो। दोस्त अली हिकिड़ो सुठो इंसानु हुयो। दादू जी हिकिड़ी वॾी शख़्सियत हुयो। साची समाजी अॻवान हुयो जो असां उनजी यादि में प्रोग्राम थी गुज़रियो। शहरी वेलफेयर एक्शन कमेटी जे दोस्तनि खे उनजे सत खे सलाम पेश कयूं था ऐं दोस्त अली जो जेको छॾियल जेको मिशन आहे उनखे असां पाया तकमील